जय झूलेलाल दोस्तों, मैं मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि पुटरो जेको आहे लक्ष्मी माता जो घर आहे, जेको असां सिंधी कम्युनिटी ॾियारीअ ॾींहुं ठाहींदा आहियूं ऐं पूॼा में लॻाईंदा आहियूं। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहो कीअं ठाहिजे। मां तव्हांखे ॿुधाईंदसि ट्रेडिशनल तरीक़ो इहो पुटरो ठाहिण जे लाइ। गुल्ली यानी नील जो ऐं कुमकुम या सिंदूर जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, छाकाणि त उन टाइम ते कलर न हूंदा हुआ, त उते इहे ई शयूं इस्तेमालु करे पुटरो ठाहियो वेंदो हो। इन में गुल्ली यानी नील जो इस्तेमालु कंदासीं ब्लू कलर लाइ, और ॻाढ़े कलर जे लाइ कुमकुम या सिंदूर जो इस्तेमालु कंदासीं। पाणी मिलाए इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इहे असांजा कलर तयारु थी विया आहिनि। हाणे अचो त शुरू था कयूं पिया। हिकु चार्ट पेपर खणंदासीं। पेपर जी साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां खणी सघंदा आहियूं। कुझु माण्हू डायरेक्टली दीवार ते बि ठाहींदा आहिनि। उन ते ठाहिणो आहे चौरस यानी स्क्वायर। नीरे कलर सां ठाहींदासीं। जेको नीलमा कलर असां ठाहियो आहे उहो। हिते मां सुकी नील जो इस्तेमालु कयो आहे। स्क्वायर ठाहिण खां पोइ असां हिन में लाइनूं पाईंदासीं। इहे लाइनूं जेके हूंदियूं आहिनि 5, 7 या 9 हूंदियूं आहिनि। त अंदरि बॉक्सिस ठहंदा हिकु हिकु लाइन में 5, 7 या 9। त मां हिते 5 वारा ठाहिया आहिनि। उन खां पोइ हिकु बॉक्स छॾे ॿिए बॉक्स में नीरे कलर सां असांखे क्रॉस पाइणो आहे। जेके ख़ाली बचंदा उन में ॻाढ़े कलर सां, जेको असां सिंदूर जो कलर ठाहियो आहे उन सां। त हिकु नीरो हिकु ॻाढ़ो, अहिड़े नमूने सभिनी में असां कंदासीं। इहो असांजो लक्ष्मी माता जो घर तयारु थी वियो आहे। इन में असां लॻाईंदासीं टुॿका यानी डॉट्स। नीरे ते ॻाढ़ा और ॻाढ़े ते नीरा, यानी रेड ते ब्लू और ब्लू ते रेड डॉट्स लॻाईंदासीं। मथे कढंदासीं असां स्वास्तिक, गणेश, हेठि लक्ष्मी माता जे घर में वञण जे लाइ ॾाकण। के हीअ ॾाकण जी लाइन जेका आहे खुलियल बि छॾींदा आहिनि। ॾाकण ते बि डॉट्स लॻाईंदासीं। चवंदा आहिनि इहो जेको आहे लक्ष्मी माता जो घर आहे और लक्ष्मी माता हिन में वासो कंदी आहे। हेठां लिखंदा शुभ लाभ। ॾियारी माता भली करे आई या हैप्पी दिवाली। ओम कढंदासीं ॿिन्ही पासनि खां। और हेठां लिखंदासीं सिंधीअ में ॾियारी नंढे वॾी ॿारी या ॾियारी माता भली करे आई। इहो असांजो पुटरो तयारु थी वियो आहे। तव्हां हिन तरह लक्ष्मी माता जी मूर्त और स्वास्तिक बि लॻाए सघंदा आहियो। हेठि मां लक्ष्मी माता जा पेर बि हया आहिनि। ॾियारी जी पूॼा कीअं कजे उन जो वीडियो मां विधो आहे, ज़रूरु चेक कजो। इहो असांजो लक्ष्मी माता जो घर तयारु आहे, जेको असां सिंधी ॾियारीअ ॾींहुं लॻाईंदा आहियूं, जंहिंखे चइबो आहे पुटरो। जाम घरनि में पुटरो यानी लक्ष्मी माता जे घर सां गॾु बड़ राजा जो बि फोटो लॻायो वेंदो आहे। हटरी कीअं ठाहिजे उन जो बि मां वीडियो विधो आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो।
और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।